के न्यूज़, आपका अपना न्यूज़। सिंधी समुदाय, सिंधी बोली, सिंधी साहित्य, सिंधी संस्कृति को बढ़ावा देने के लिए हर वर्ष सिंधी यूथ सर्कल की ओर से किसी न किसी कार्यक्रम का आयोजन किया जाता है। ऐसे में हम आपको बताते हैं कि पिछले दिनों भी सिंधी यूथ सर्कल की ओर से एक कार्यक्रम का आयोजन किया गया, जहां पर सिंधी समुदाय के कई आला अधिकारी, पदाधिकारी व साथ ही साथ शहर की कई गणमान्य हस्तियां मुख्य रूप से उपस्थित रही। यह ॾाढी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे जो अॼु हिते सिंधु नगर में असीं गॾिया आहियूं ऐं सिंधी ॿोलीअ खे अॻिते वधाइण जी हर मुमकिन गॾिजी कोशिशि करण जी कोशिशि करे रहिया आहियूं। असांजी इहा सोच आहे त असांजो सॼो लिटरेचर यानी साहित्य सिंधी लिपीअ में आहे। असीं इहो सॼो खज़ानो पंहिंजे नंढड़नि ॿारनि खे ॾियूं था, पर ॿारनि खे उन जी चाबी नथा ॾियूं। उन जी चाबी आहे सिंधी लिपि। जेकॾहिं असीं ॿारनि खे सिंधी लिपि न सेखारींदासीं त छा थी सघे थो? ईंदड़ पीढ़ियुनि जे अंदरि असांजो इहो समूरो लिटरेचर मिटी बणिजी वेंदो, केरु पढ़ण वारो ई न रहंदो। असांखे ज़रूरत आहे अॼु गॾिजी करे पंहिंजनि ॿारनि खे पहिरें दर्जे खां वठी सिंधी लिपीअ में सिंधी सेखारण जी, जेका असांखे गॾिजी कोशिशि करणी आहे। हर हिकु स्कूल में, सिंधु नगर में हेतिरा ॿार आहिनि, हेतिरा सिंधी मैनेज्ड स्कूल आहिनि, उन्हनि खे ई असीं चई सघूं था त तव्हीं पंहिंजे स्कूलनि में इहो कमु शुरू कयो। ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी आहे त अॼु जे हिन मीटिंग में झूलेलाल ट्रस्ट जा ट्रस्टीज़ बि आया आहिनि, त वरी NCERT जे तरफ़ां बि पूरो साथ मिली रहियो आहे। इन खां सवाइ ॿिया बि जेके असांजा मुइज़िज़ महिमान आहिनि, जेके असां सां गॾु साथ ॾियण जे लाइ पाण खे हिकिड़ी कमिटमेंट था कनि, इहो ॾिसी करे ॾाढी ख़ुशी थी थिए। मूंखे पक आहे त सिंधु नगर ई सचमुच हिकिड़ो उहो आस्थान थींदो जिते असीं सिंधी ॿोलीअ खे बचाइण जी, अॻिते वधाइण जी, सिंधी लिपीअ में ॿारनि खे सिख्या ॾियण जी शुरूआति कंदासीं। जय झूलेलाल। अॼु सिंधु यूथ सर्कल में सिंधी ॿोलीअ खे कीअं वधाइजे, उन जे लाइ जेके बि सिंधियत जा शिदाई आहिनि, ख़ासि करके जेके बि स्कूल्स जेके सिंधी मीडियम सेखारीनि था, उन्हनि सभिनी स्कूलनि जा हेड्स, उन्हनि जा ट्रस्टी ऐं उन्हनि जा टीचर्स हिते अॼु जमा थिया आहिनि। आशा चांद जे सॾ ते। आशा चांद जेके हर को सुञाणे सिंधियत में, दुबई मां ख़ासि हिड़जी ऐं सॼे हिंदुस्तान में छा पर सॼे दुनिया में जेको सिंधियत जो फैलाव करे थी, ख़ासि करके उन जो ज़ोर आहे त सिंधी ॿोली जेका आहे उहा स्कूलनि में हलणु घुरिजे, उतां लुप्त न थियणु घुरिजे। मां महेंद्र मूलचंदानी, झूलेलाल ट्रस्ट स्कूल एंड जूनियर कॉलेज मां। असां इहा ॾाढी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे जो भेण आशा चंद ऐं इन ॻाल्हि खे पकड़ियो आहे सुॻ सां त सिंधी ॿोली, अरबी लिपि सभिनी स्कूलनि में हिकु सब्जेक्ट करे चालू थिए। असीं अॻे साल ई 5 दर्जे खां चालू कयो आहे ऐं हिन साल उनखे अञा अॻियां वधाए पहिरें खां मथे खणी वेंदासीं। ऐं इहा ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे जो असां इहा खज़ानो, जीअं भेण चवंदा आहिनि, इहो खज़ानो पंहिंजे ॿारनि खे असां चाबी ॾेई वञूं, ऐं इन खां वॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि कान थींदी। जय झूलेलाल।